अस्सलाम वालेकुम। लियाकत मीरानी अॼु टीचर्स ते जेके आहिनि से कुझु गाइडेंस या जेको मुंहिंजो एक्सपीरियंसिस आहिनि या जेके मुंहिंजा तजुर्बा आहिनि या जेको मां कुझु ॾिठो आहे ऐं जेको थोरो थको पढ़ियो आहे उन हिसाब सां इहे मुंहिंजियूं जेके क्लिप्स आहिनि तालीम जे बारे में उन में को मां ॿाहिरि दुनिया जे फिलासफ़रनि जूं को टर्मिनोलॉजीस कोन थो ॿुधायां, पर मां इहो हमेशह पंहिंजे एक्सपीरियंसिस जे मुताबिक़ जेको मूंखे अलाह अक़ुलु ॾिनो आहे उन जे मुताबिक़ मां कुछ ब्रीफिंग्स, कुछ एक्सप्लेनेशन्स, कुछ वज़ाहतूं, कुछ सम्झाइणियूं माण्हू केतिरे क़दुरु बहितर आहिनि ऐं कीअं थियूं माण्हुनि खे लॻनि ऐं उहे अलाह ॼाणे। पर तव्हां ओपनली रिमार्क्स बि ॾेई सघो था, हेठां कमेंट्स बि ॾेई सघो था जॾहिं इहे अपलोड थिए त तव्हां दिलि खोले सम्झाए बि सघो था, छो जो पढ़ाइण में ई सिखणु आहे। त अॼु असां आइडियल टीचर जे बारे में पढ़ंदासीं त टीचर आइडियल कीअं हुजणु घुरिजे। आइडियल टीचर ॾिसो हमेशह इहो चवंदा आहिनि शागिर्दनि खे आम ओवरऑल हिकिड़ी गैदरिंग में त टीचर हमेशह आइडियल हुजणु घुरिजे। हाणे आइडियल टीचर कीअं हुजणु घुरिजे, हाणे आइडियल टीचर हुजण जे लाइ हे कुझु 4-5 टिप्स आहिनि। जेकॾहिं कंहिं टीचर में आइडियल थियणु थो चाहे या जेको आहे सो उहो चए थो त मां जेको आहे सो बहितर टीचर थियां ऐं मुंहिंजी रिगार्ड बि हुजे, रिस्पेक्ट बि हुजे ऐं ओवरऑल जेको आहे सो असुल में त इहो आहे त बहितर टीचर उहो आहे जेको आउटपुट बहितर ॾिए, इनपुट सुठे नमूने सां लॻाए त हुनखे आउटपुट बि मिलंदी। त कुझु हे आहिनि जेके आइडियल टीचर थियण जे लाइ जेके टिप्स आहिनि। त आइडियल टीचर में कहिड़ियूं शयूं हुजणु घुरिजनि जो हू आइडियल आहे ऐं हू बहितर आहे, हू उम्दा आहे, हू सुठो आहे, हू इज़त वारो आहे, नाले वारो आहे। टीचर त उहे सभु इज़त वारा आहिनि। ॾिसो उस्ताद जे लाइ आइडियल थियण जे लाइ जेकॾहिं उस्ताद चाहिनि था त शागिर्दनि जे दिलनि में, सोसाइटी में, माण्हुनि में, पेरेंट्स में को उस्ताद रिगार्ड वठे, को आइडियल तौर ते मिसाल ॾेई सम्झाए वञे त उन जे लाइ पहिरियों उस्ताद जो करेक्टर जेको आहे किरदारु उस्ताद जो बहितर हुजणु घुरिजे। किरदार में जेकॾहिं को उस्ताद बहितर आहे, ऑनेस्ट आहे, ट्रस्टवर्दी आहे, ट्रांसपेरेंट आहे, सचो आहे त उन उस्ताद जी मुआशिरे में बि इज़त थिए थी ऐं शागिर्दनि जे हुन में बि इज़त थी थिए। ॾिसो गुफ़्तार में, किरदार में, उथण में, विहण में, ॻाल्हाइण में, इंटरेक्शन्स में, डीलिंग करण में, शागिर्दनि सां, स्टाफ सां, मैनेजमेंट सां जेकॾहिं बहितर, पोलाइट, नरम ऐं हिकिड़ो पॉज़िटिव मैनर्स में जेकॾहिं को उस्ताद हूंदो, ऑनेस्ट हूंदो, ट्रांसपेरेंट हूंदो। ॾिसो उस्ताद जे लाइ एतिरे ताईं आहे त उस्ताद ॿारनि सां को कूड़ो प्रॉमिस बि न करे त जीअं ॿार उहो पूरो न कंदो त पोइ उस्ताद जे लाइ जेके शागिर्दनि जे ज़हननि में ग़लति ॻाल्हि ईंदी त उस्ताद कूड़ो आहे। त अहिड़े क़िस्म जूं केॾियूं रिस्ट्रिक्शन आहिनि उस्ताद ते। त उस्ताद जे लाइ पहिरियों इहो ज़रूरी आहे त महिरबानी करे उस्ताद पंहिंजे किरदार में बाकिरदार हुजे, बहितर हुजे, ईमानदार हुजे, शरीफ़ हुजे ऐं हिकिड़ो वाइदे वफ़ा करण वारो हुजे, हमदर्द हुजे, मददगार हुजे। त किरदारु हुनजो अहिड़ो हुजे जो किरदार जे तौर ते शागिर्द हुनखे सुञाणे त साईं केॾो सचो आहे, केॾो ईमानदार आहे। उन में मां ॿुधायां थो शागिर्द त पहिरियों हर उस्ताद खे घुरिजे त पंहिंजे ईअं न थिए त छोकिरा जिन सां जेको पढ़ाए थो उन सां होटलनि ते गॾु वेठो जेको आहे सो इहो चांहियूं पीए या उन सां मेला घुमंदो हुजे या उन सां गॾो गॾु गपशप में लॻो पियो हुजे, चर्चा भाऊ हुजनि, मज़ाक हुजनि। त अक्सर असांजा जेके उस्ताद आहिनि उहे जेके पढ़ाईंदड़ शागिर्दनि सां जेके आहिनि उहे ॿाहिरि होटलनि ते चांहियूं ऐं आकवर्ड क़िस्म जूं जेको आहे सो गेस्चर्स ॾींदा आहिनि। त इहो हिकिड़ी सुठी ॻाल्हि न आहे। उस्ताद जो किरदारु जेको आहे सो बहितर हुजणु घुरिजे। पुराणे दौर में उस्ताद शरीफ़ बहितर उस्तादनि खे ॾिसंदा हुआसीं त घरनि में हलिया वेंदा हुआसीं या पासे ते टली वेंदा हुआसीं त उस्ताद ऑब्ज़र्व न करे, छाकाणि त उस्ताद मुआशिरे जे तौर ते उस्ताद हिकिड़ो बहितरीनु चेंज एजेंट आहे, शऊर ऐं बेदार थो ॾिए। उनजे करे जेकॾहिं उस्ताद जो पंहिंजो किरदारु बहितर आहे त उहो आइडियल आहे ऐं उन मां ॿार बि उनजे किरदार मां मानूस थींदा ऐं उन्हनि मां खोड़ सारा ॿार उनजी ऑनेस्टी ते उहे ईमानदार थी सघनि था, शरीफ़ थी सघनि था, बहितर थी सघनि था, सचा थी सघनि था। त करेक्टर उस्ताद जो जेको आहे सो पहिरीं बहितर हुजणु घुरिजे। उन खां पोइ ॿी जेका लाज़िम मज़लूम शइ आहे त किरदारु त उनजो बहितर आहे, पर उन खां पोइ ॿी शइ इहा आहे त उनजी नॉलेज जेका आहे, उनजो इल्मु जेको आहे, उनजी ॼाण जेका आहे अपडेट हुजे ऐं उहा कामिल मुकमल हुजे। ऐं ॾिसो हिकिड़ो त किरदारु असरु कंदो आहे, ॿियो त जेके उस्ताद होशियारु हूंदा आहिनि, जेके उस्ताद बहितर पढ़ाईंदा आहिनि, जेके उस्ताद प्लैनिंग करे पढ़ाईंदा आहिनि या जंहिंखे नॉलेज बहितर हूंदी आहे त उहे जेके उस्ताद आहिनि उहे बि शागिर्द जे दिलनि में घर कंदा आहिनि। उहे बि आइडियल थी वेंदा आहिनि। उन्हनि खे बि अक्सर बेशतर शागिर्द भले केतिरी बि उमिरि जा थी वञनि पर बहितर उस्ताद खे, सुठे पढ़ाइण वारे खे हमेशह यादि कंदा आहिनि। त करेक्टर सां गॾोगॾु जेकॾहिं कंहिं
कामिल मुकम्मल तालीम कंटेंट जे हिसाब सां इल्म जे हिसाब सां जेकॾहिं पंहिंजे सब्जेक्टनि में या जेके सब्जेक्ट पढ़ाए थो या जेको सब्जेक्ट पढ़ाए थो उन में माहिर आहे ऐं बहितर आहे त पोइ त उनजे पर्सनैलिटी में 4 चंड लॻी वेंदा ऐं हू ॾाढो ज़बरदस्त रहंदो। उन खां पोइ जेकॾहिं उनजो नॉलेज अथसि त ॿिए नंबर ते उनखे उहो टीचिंग बहितर पढ़ाइणु बहितर उनजो हुजणु ज़रूरी आहे। नॉलेज अथसि त बहितर पढ़ाए वेंदो, पर पढ़ाइण जे लाइ प्रैक्टिस ज़रूरी त पढ़ाए त कीअं पढ़ाए, उनजे लाइ एक्टिविटी बेस जेको आहे सो उनखे सरगर्मियूं ठाहिणियूं पवंदियूं। उन खां पोइ लेसन प्लान उनखे ठाहिणो पवंदो ऐं उन खां पोइ असेसमेंट बहितर नमूने सां करणी पवंदी, क्लास एनवायरमेंट खे बहितर रखंदो, क्लास मैनेजमेंट खे बहितर रखी सघे थो। त इहे शयूं जेकॾहिं हूंदियूं त पोइ टीचिंग जॾहिं बहितर थींदी ऐं बहितरीनु पढ़ाईंदड़ उस्ताद जेके आहिनि टीचिंग जेके बहितरीनु कनि था उहे हमेशह यादि रहनि था उस्ताद शागिर्दनि जे दिलनि में। मैनेजमेंट बि हुन सां प्यार थी करे उनखे पैसो ॾोकड़ पघारूं बि बहितर थियूं मिलनि ऐं उनखे अलावा जेको सदाई जे लाइ जेको आइडियल तौर ते उनखे यादि थो कयो या वॾी शइ आहे। उन खां पोइ प्रोफेशनलिज़म में बहितर हुजणु घुरिजे। हाणे प्रोफेशनलिज़म में ॾिसो जॾहिं कैरेक्टर बहितर आहे, नॉलेज बि अथसि ऐं उन खां पोइ टीचिंग बहितर थो करे त बाक़ी प्रोफेशनलिज़म में उहो टीचिंग न आहे। प्रोफेशनलिज़म में उहो सॼी रूटीन उस्ताद जी अची थी वञे जेका सॼो ॾींहुं स्कूल में गुज़ारे थो या ॿाहिरि सोसाइटी में बि उनखे बहितर ऐं पॉज़िटिव किरदारु अदा करिणो आहे त जीअं ॿाहिरि बि हुनखे ईअं अहिड़े नमूने सां न ॾिसनि। ईअं न आहे त हाणे उस्ताद क्लास में पढ़ाए थो अहिड़े क़िस्म जो अथसि पर वरी ॿाहिरि सोसाइटी में जुआ खेॾंदो थो अचे या ॿिए को हुन में अहिड़े क़िस्म जो एब आहे जेको शागिर्दनि ते असरअंदाज़ थिए, उनजे जेको इमेज आहे उस्ताद जो उनखे थोरो धकु लॻे त ॿाहिरि बि उस्ताद खे कॉन्शियस रहणो आहे। अहिड़े क़िस्म जी का मूवमेंट, को बिज़नेस, को धंधो या का अहिड़ी शइ न आहे कहिड़ी जेका शागिर्दनि जे ज़हननि में ख़राबु महसूसु थिए, उन खां अवॉइड करिणो आहे। हाणे प्रोफेशनलिज़म में छा आहे, कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन, कोऑपरेशन, ये पहिरियों के टई शयूं जेके आहिनि उहे शागिर्दनि सां बहितर ऐं पोलाइट मैनर्स में प्रोफेशनल जे हिसाब सां एक्यूरेट हुजणु ज़रूरी आहिनि। त जे छो त गुफ़्तार में हलण में घुमण में फिरण में ॻाल्हाइण में जेको माण्हू बहितर हूंदो, कैरेक्टर बिल्डिंग हुनजी बहितर हूंदी त हे शयूं हुन वटि तमामु बहितर हूंदियूं। त हे कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन ऐं कोऑपरेशन जेको आहे स्टूडेंट सां बि हुनजो बहितर हुजणु घुरिजे, सॼे स्टाफ पंहिंजे कोलीग्स टीचर सां या नॉन टीचिंग स्टाफ सां, पंहिंजी मैनेजमेंट सां जेका बि मथां हुनजो आहिनि मैनेजमेंट उन सां ऐं प्लस पेरेंट्स सां तमामु पोलाइटली ऐं बहितर अंदाज़ में अदब लिटररी नमूने सां उनखे सभु शयूं करणियूं त इन सां बि हुनजो जेको आहे सो इमेज तमामु हाई थियो। जेको बि कमु मिले उस्ताद खे, जेको बि कमु मिले, पोइ पेपर ठाहिणा आहिनि, टाइम टेबल सेट करिणो आहे, पंहिंजा पीरियड वठणा आहिनि या उन खां अलावा जेको आहे सो इहो सिलेबस कवरेज करणी आहे त उहो वक़्तु जेको बि वक़्त जे अंदरि जेको बि कमु उस्ताद कंदो उहो हमेशह जेको आहे मैनेजमेंट जी नज़र में बि बहितर हूंदो, ओवरऑल ॿारनि जे नज़र में बि डिसिप्लिन हूंदो ऐं उहो जेको आहे सो पंहिंजे वक़्त ते उस्ताद खे कमु करणु हुजे। उन खां पोइ पंक्चुअलिटी, रेगुलरिटी। हाणे पंक्चुअलिटी, रेगुलरिटी सुठो उस्ताद जेको आहे उहो हमेशह रेगुलर ऐं पंक्चुअल अवॉइड कंदो आहे त एक्स्ट्रा मोकलूं न कजनि या पीरियडनि खां घुसाइजे न पढ़ाइजे। ॾिसो अराइवल जेका तव्हांजी आहे हिकिड़ो प्रोफेशनलिज़म में तव्हांजी अराइवल ऐं डिपार्चर टाइम ते हुजे बिल्कुलु। इन में हिकिड़ो वॾो जेको साझवी हूंदो आहे उन उस्ताद या एम्प्लॉई किथे बि कंहिं बि दफ़्तर में त उनजे लाइ हिकिड़ी सॉफ्ट कार्नर पैदा थींदो आहे। सवेर थो अचे, सवेर वञे थो। ॾिसो सवेर अचणु रुॻो स्कूल में न आहे पर जॾहिं क्लास में अराइवल तव्हांजी हुजे तॾहिं तव्हां बेल लॻण जो इंतज़ारु न कयो, पर उहे मिंट सेकेंड जेके तव्हां स्टाफ रूम में वेठा आहियो तव्हां महिरबानी करे अराइवल ठीकु रखो। तव्हां ईअं महसूसु थिए त बेल लॻण वारो आहे तव्हां क्लास जे दरवाज़े ते बीठा आहियो। छो जो जेकॾहिं उस्ताद जे मट सट में जेकॾहिं विच में टाइम लॻंदो त ॿार उन टाइम में क्लास रूम में शरारतूं था कनि ऐं माहौल उहो जेको आहे सो बिगड़जी थो वञे। पर जेकॾहिं टीचर अचण वञण जे टाइम ते एक्यूरेट हूंदो त जेको क्लास में गड़बड़ थी थिए उहा बि जेको आहे अची पवंदी। त क्लास रूम में बि अराइवल जेका आहे टीचर जी बहितर हुजणु घुरिजे, स्कूल में त बहितर हुजणु घुरिजे। ॿियो इहो त टीचर जेको आहे उहो जेकॾहिं प्रिस्क्राइब एजुकेशन डिपार्टमेंट जा रूल्स हुजनि या प्राइवेट सेक्टर जा रूल्स हुजनि, SOPs ते जेकॾहिं बहितर नमूने सां को उस्ताद अमल थो करे त पोइ उहो उस्ताद बहितर टीचिंग बि थो करे, उहो उस्ताद बहितर प्लानिंग बि थो करे, उहो उस्ताद क्लास मैनेजमेंट बि हुनजी बहितर आहे, हुनजो आउटपुट बि बहितर आहे, हुनजे क्लास जी इन्वायरमेंट बि बहितर आहे। त इहे शयूं जेकॾहिं कंहिं टीचर में हूंदियूं त हुनजो कैरेक्टर बहितर आहे, हुनजी नॉलेज तमामु अपडेटेड आहे, सुठी आहे ऐं हुनजो जेको आहे कंटेंट नॉलेज ऐं हुनजी इल्मु जेको आहे उहो कमाल जो आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं हू बेस्ट टीचिंग थो करे, हुनजे बिहाफ ते नॉलेज त बेस्ट टीचिंग कंदो ऐं उन खां पोइ जॾहिं
प्रोफेशनलिज्म में फिट हूंदो त पोइ उहो ज़बरदस्त टीचर हूंदो। उन खां पोइ पर्सनैलिटी पंहिंजे में बि जेको आहे न उस्ताद लुक में बहितर हुजणु घुरिजे। छो जो हमेशह आइडियल आहे त ॿार उस्ताद जा कटियल वार, उस्ताद जा कपिड़ा, उस्ताद जा बूट पॉलिश, उस्ताद जी ड्रेसिंग, उस्ताद जी सिलाई, जेकॾहिं ऐं पंहिंजी पर्सनैलिटी न ॿियो विझणु फ्रेशनेस, इहे सभु शयूं जेकॾहिं उस्ताद में हूंदियूं त पर्सनैलिटी बि ॿारनि ते तमामु घणो असरु कंदी आहे। जिन उस्तादनि जी पर्सनैलिटी बहितर हूंदी आहे उनजी मां ॾिठो आहे मैनेजमेंट बि तमामु जेको आहे ग्रिप हूंदी आहे उन ॿारनि ते, ऐं ॿार आहे उनखे हिकिड़ो पर्सनैलिटी हूंदी, अट्रैक्टिव हूंदा। हमेशह उस्ताद जी अट्रैक्शन जेका आहे उहा मैनेजमेंट खे बहितर कंदी आहे। त पर्सनैलिटी भी वॾो अमल दख़ल रखे थी उस्ताद जे हिन में पंहिंजे आइडियल हुजण में, त उन पर्सनैलिटी जे हिसाब सां बि उस्ताद बहितर करणु घुरिजे। ऐं इहे शयूं जेकॾहिं इहे सभु अप्लाइड हूंदसि, बिहेव हुनजो जेको करेक्टर आहे, किरदारु आहे, बहितरीनु आहे, नॉलेज हुनजी हाई लेवल जी आहे, टीचिंग हुनजी बहितरीनु आहे, प्रोफेशनलिज्म में फिट आहे, ऐं हुनजी पर्सनैलिटी बहितर आहे, त हिकिड़ो आइडियल टीचर आहे। ऐं उहे अहिड़े क़िस्म जा टीचर्स जेके आहिनि उहे असांजी क़ौम जे लाइ तमामु बहितर आहिनि, ऐं उहे असांखे तमामु सुठी आउटपुट था ॾियनि, ऐं शागिर्दनि खे तालीम सां गॾोगॾु मॉरलिटीज़ जो बि सबक़ु था ॾियनि, ऐं करेक्टर बिल्डिंग जो बि उन मां आइडियल मां उन्हनि ते इम्पैक्ट थो पए। उनजे करे मां सिंध जे उस्तादनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे पंहिंजो किरदारु बहितर रहनि, जंहिं बि रखनि, ऐं जंहिं नॉलेज में जेको सब्जेक्ट अथनि उन में पाण खे अपग्रेड रखनि ऐं अपडेट कंदा रहनि पंहिंजी नॉलेज खे। टीचिंग तमामु सुठे नमूने सां मॉडर्न टेक्निक्स सां, लेसन प्लान, एक्टिविटी बेस, क्लास एनवायरनमेंट, क्लास मैनेजमेंट जी जेका पेडागोजी आहे उनखे पढ़ी हुनखे इम्प्लीमेंट कनि, प्रोफेशनलिज्म में फिट हुजनि, ऐं उन खां पोइ पर्सनैलिटी हुनजी बहितर हुजे, त इनशा ताला जेको आहे सो वंडरफुल रिज़ल्ट्स ॾींदा। त जेकॾहिं तव्हांखे सुठियूं ॻाल्हियूं लॻनि थियूं त प्लीज़ सब्सक्राइब, शेयर एंड हेल्प मी। गॉड ब्लेस यू प्लीज़।